कश्मीर में 15 करोड़ खां वधीक मालियत जा हानिकार सिगरेट हथ 4 ट्रकूं ऐं हिक कार तहवील में वरिती वई। कश्मीर में हिसास इदारनि ऐं रेंजर्स ऐं कस्टम पुलिस जी अहम कार्रवाई कई वई आहे। कश्मीर खां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में गैर क़ानूनी सिहत लाइ हानिकार सिगरेट सप्लाई कंदड़ हिक गिरोह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कश्मीर थाणे जी हद में हिसास इदारनि कस्टम पुलिस ऐं रेंजर्स जो डेरा मोड़ वटि कार्रवाई करे सिगरेट सां भरियल 4 ट्रकूं ऐं हिक कार तहवील में वरिती वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में गैर क़ानूनी तौर ते फराहम कयल सिगरेटनि जी क़ीमत 15 करोड़ खां मथे ॿुधाई पई वञे। कस्टम पुलिस जे तर्जुमान मूजिब जवाबदार सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिहत लाइ हानिकार सिगरेटनि जा डीलर आहिनि। तर्जुमान चयो त ज़िले में अञा बि वॾे पैमाने ते गैर क़ानूनी सिगरेटनि जो कारोबार कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे।